दोस्तों, किताबनि जे तारीफ़ी सिलसिले के हवाले से हिन वक्त जो किताब मुझे हथन में मौजूद है उनजो नालो है इश्तिक़ाक़ी लुग़ात लतीफ़। ही किताब डॉक्टर अब्दुल करीम संदीले की तहक़ीक़ ए तरतीब है। पीकॉक पब्लिशर्स पारां 192 सफ़न ते मुश्तमिल ही किताब ख़ास तौर ते जंहिंजो ही पहिरियों जुल्द है लतीफ़ ते कम कंदड़ जेके मुहक़िक़ आहिनि उन्हनि जे लाइ तमामु घणी अहमियत वारो आहे। हिन किताब जो बैक टाइटल लिखियो आहे DK मंशा रामानी साहब। ऐं हिन किताब के ख़ास तौर ते मां ॿुधायां त हिन किताब इन खां अलावा जेके ॿिया डॉक्टर अब्दुल करीम संदीले साहब जा रहियल किताब आहिनि उनखे छपाइण जे हवाले सां तमामु घणी अॻभराई कई आहे। संदसि वॾे फर्ज़ंद ऐं सिंधी ॿोली जे नाले वारे लेखक साईं डॉक्टर असलम संदीले साहब ऐं डॉक्टर असलम संदीले साहब ही किताब तरतीब ॾिनो आहे ऐं अर्पना में लिखियो आहे त पंहिंजी मिठड़ी अमर साईं शहज़ादी जे नाए जंहिं पंहिंजी ज़िंदगी बाबा जे तज़ीम ऐं बाक़ी रहियल ज़िंदगी औलाद जे ओने फ़िक्र में गुज़ारी डॉक्टर असलम संदीलो। हिन किताब जी तरतीब आहे 2 अखर डॉक्टर अब्दुल करीम संदीले पारां आहिनि। मुहाग आहे प्रोफेसर DK मंशा रामानी जो ऐं पंहिंजे पारां डॉक्टर असलम संदीले साहब लिखियो आहे। मजमूई तौर ते ही किताब छपाइण ते मां पीकॉक पब्लिशर्स जे सरवान मोहतरम डॉक्टर आफ्ताब बबड़े साहब ऐं डॉक्टर असलम संदीले साहब खे दिलि जे गहराइनि सां वाधायूं पेश कयां थो।